ॿुधो था अॼु रोटी छा ठाहियां? दाल चावल ठाहे सर, सुबुह जो ई त खाधा हुआ, त रोटी सब्जी ठाहे सर। ॿार कान खाईंदा छोले पूरी न, तरियल खाइण सां मुंहिंजो वज़न वधी वेंदो, त अंडा भुर्जी ठाहे। अॼु मंगलवार आहे, हा त ॿार होटल मां खाई था अचनि। कोरोना में होटल मां ना बाबा ना, त कढ़ी चावल ठाहे सर। पर घर में दही कोन्हे, इडली सांभर हुन में त ॾाढो टाइम लॻंदो। पहिरां चवो हो त मैगी ही ठाहे वठी 2 मिंट में ठही वेंदी ने। मैगी मां पेट थोड़ी न भरजंदो, त छा खाइण थी चाही जेको तव्हां चवो। अरे ॿुधो था, बिना मेकअप मां कहिड़ी पई लॻां? ओ मुंहिंजी रानी, ओ मुंहिंजी जानी मन, हीअ ॻाल्हि त मां तोखे गानो ॻाए ॿुधाईंदसि न। अरे वाह गानो, मूंखे त शर्म पई अचे। अरे भगवान शर्माए न, पहिरां गानो ॿुध। मां जब देखा बिना मेकअप तोखे ॾिठो आहे, ॾकी ॾकी वियो आहे, ॾाढो ॾकी वियो आहे। अहिड़ी भुतनी कथा अची वई मुंहिंजे ज़िंदगी में, ॾकी ॾकी वियो आहे, ॾाढो ॾकी वियो आहे।